टाउन कमेटी उॾेरोलाल स्टेशन जे हाजाणा मोहल्ला जो रहवासी 3 क्लास जो शागिर्द गुलाम मुस्तफा अब्दुल खालिक हाजाणो खे कुते चक हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे वारिस रूरल हेल्थ सेंटर उॾेरोलाल स्टेशन जे अस्पताल खणाए विया, जिते कुते जी वैक्सीन न हुजण सबबि वारिसनि मटियारी अस्पताल खणाए पिए विया त रस्ते में मोटरसाइकिल जे टायर में ॿार जो पेर फासी पवण सबबि वेतर तबियत ख़राब थी वई ऐं वधीक ज़ख़्मी थी पियो। वारिसनि जो चवणु आहे त जेकॾहिं रूरल हेल्थ सेंटर उॾेरोलाल स्टेशन में कुते जी वैक्सीन हुजे हा त असांखे मटियारी न वञणो पवे हा। हाजाणा बिरादरी जो चवणु आहे त मटियारी ज़िले जी इंतिज़ामिया खे गुज़ारिश थी कजे त रूरल हेल्थ सेंटर उॾेरोलाल स्टेशन में कुते जे वैक्सीन ॾिनी वञे ऐं रोलू कुतनि खे मारियो वञे, जीअं ॿिए कंहिं माण्हू खे नुक़सान न पहुचाए सघनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए था हलूं त टाउन कमेटी उॾेरोलाल स्टेशन जे हाजाणा मोहल्ला जे रहवासी 3 क्लासनि जे शागिर्द गुलाम मुस्तफा अब्दुल खालिक हाजाणो खे कुते चक हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे वारिस रूरल हेल्थ सेंटर उॾेरोलाल स्टेशन जे अस्पताल खणाए विया, जिते कुते जी वैक्सीन न हुजण सबबि मटियारी अस्पताल खणाए पिए विया त रस्ते में मोटरसाइकिल जे टायर में ॿार जो पेर फासी पवण जे करे हू वेतर वधीक ज़ख़्मी थी पियो। वारिसनि जो चवणु आहे त जेकॾहिं रूरल हेल्थ सेंटर उॾेरोलाल स्टेशन में कुते जी वैक्सीन हुजे हा त असांखे मटियारी न वञणो पवे हा।